पन्नो आकिल जी सिविल अस्पताल जंहिंजी करोड़ रुपया बजट हुजण बावजूद हिते इमरजेंसी वार्ड सिर्फ रेफर सेंटर बणियल आहे। शहर खां या कच्चे खां आयल मरीज़न के फर्स्ट एड ॾियण खां पोइ सख रवानो कयो वेंदो आहे। अचो त हिते आयल मरीज़न खां ऐं इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं त आख़िर छा सबब आहिनि। एतरी आबादी आहे पन्नो आकिल तालुके जे अंदरि ही तालुका अस्पताल आहे, लेकिन तव्हांखे हिते कारीगर कख मिलंदा। एतिरे ताईं जो इमरजेंसी में जेकॾहिं टाको हणाए थो, टाके हणण वारी सुई कोन्हे। तक़रीबन जेके बि हादसा थियनि था हितां इमरजेंसी में माण्हू खणी अचनि था, पर हितां से रेफर करे जेको आहे सखर मां माण्हू लाश जी बाडी खणी अचनि था। जेकॾहिं हिते सहूलियत हुजे, डॉक्टर पूरा हुजनि त एतिरी जेको जानियूं नुक़सान न थियनि, इंसानी जानियूं। मां चवंदुसि हीउ अस्पताल न आहे, हिकिड़ो रेफर सेंटर आहे। इंतज़ार में वेठा आहिनि, जा लेटर लिखिया पिया आहिनि। जेको बि इमरजेंसी में ज़ख़्मी आयो उनखे रेफर सखर। हेल्थ इंतज़ामिया आहे जेका, असांखे गुज़ारिश कयूं था त ख़ुदा राह हिन में जेके बि सहूलियत आहिनि उहे आवाम खे ॾिनियूं वञनि। मरीज़नि खे हिते बजट एतिरी आहे, एतिरे ताईं जो हिते माण्हू मरीज़ हिकु बि दाख़िल कोन्हे। जेके मरीज़नि जी खाद खुराक जी बजट बि हितां अचे थी पई, लेकिन हिते गोरी बि तव्हांखे न मिलंदी। इमरजेंसी में कंडीशन ये आहे त डिस्पेंसर वेठा आहिनि। राति जो इहा कंडीशन आहे त राति जो मोबाइल जी टार्च ते उहो बि नॉट अवेलेबल फॉर MBBS डॉक्टर, ओनली फॉर डिस्पेंसर। उहे बि जेके स्टूडेंट डिस्पेंसर हिते सिखण ईंदा आहिनि उहे टार्च जले करे माण्हुनि जी ड्रेसिंग करनि था। का बि फैसिलिटीज़ अवेलेबल न आहे। हिन वक़्तु मेडिसन उहा यूज़ थिए थी जेके विदिन 1 मंथ एक्सपायर आहे, यानी किथों बि हाफ रेट में वठी करे उहा जेको आहे हिन वक़्तु रिंगर आम जेके ड्रिप्स आहिनि उहे अवेलेबल न आहिनि। जॾहिं बि तव्हां हिते OPD में को मरीज़ खणी ईंदव त मां सम्झां थो 100 मां 30% बि डॉक्टर हिते मौजूदु न आहिनि। 70% जेके डॉक्टर आहिनि उहे वीज़ा ते आहिनि। जेके मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे पंहिंजी प्राइवेट क्लिनिक्स हलाइनि था पिया, पर हितां जेको आहे उहो पघार जेको आहे सरकारी खाते मां सिविल अस्पताल मां खणी ईंदा। असां वटि जेके फैसिलिटीज़ आहिनि, माना असां वटि जेको आर्थोपेडिक सर्जन आहे, आई सर्जन आहे, गायनाकोलॉजिस्ट आहे, ऐं जेको आहे इहो चेस्ट स्पेशलिस्ट आहे, उहे जेके असांजा आहिनि त असां उहो पंहिंजो हिते मैनेज कंदा आहियूं। बाक़ी हाणे तव्हांखे ख़बर आहे वधि में वधि हिते ईंदा आहिनि MLC जा ईंदा आहिनि, रोड ट्रैफिक एक्सीडेंट जा ईंदा आहिनि, इहे पेशेंट्स ईंदा आहिनि, इहे हेड इंजरी सां या ॿियनि इंजरियुनि सां ईंदा आहिनि। पोइ असां वटि माना को सर्जन कोन्हे, न ई पाण वटि को फिज़िशियन आहे, न को सर्जन आहे। त पोइ अल्टीमेटली असांजा जेके डॉक्टर्स आहिनि उहे माना हिननि खे फर्स्ट एड ॾेई करे पोइ असां उनखे GMC जेको आहे रेफर कंदा आहियूं फर्दर मैनेजमेंट जे लाइ। कंहिंखां बि पुछो या मुंहिंजा लॉग बुक्स ॾिसो या मुंहिंजूं पर्चूं पेट्रोल वारनि खां तव्हां वेरीफाई कयो त जेको आहे मां पंहिंजे टेन्यूअर में जेको मरीज़ आयो आहे उनखे एम्बुलेंस ॾिनी आहे। इवन मां डेड बॉडीज़ वारनि खे ॾियां थो, मेडिको लीगल वारनि खे ॾियां थो, जेके घर माना दोस्त यार आहिनि पंहिंजा उहे आहिनि, उहे अक्सर करे असांखां एम्बुलेंस वठी करे पंहिंजो जेको डेड बॉडीज़ आहिनि उहे खणी करे जेको हेॾे जेको आहे चीचड़े ॾे उन्हनि जो जेको आहे ग्रेव यार्ड आहे उते दफ़नाईंदा आहिनि। त उन्हनि खे बि असां ॾींदा आहियूं, पेट्रोल बि ॾींदा आहियूं। ऐं पेशेंट त सुवाल ई पैदा नथो थिए त को मां वटि पेशेंट अहिड़ो हुजे जंहिंखे मां एम्बुलेंस न ॾिनी हुजे, पेट्रोल न ॾिनो हुजे। जीअं मां सिविल सोसाइटी ऐं मरीज़नि जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त 5 लख आबादी रखंदड़ शहर पन्नो आकिल जी सिविल अस्पताल जिते दवाउनि जी खोट सबबु जेको ईंदड़ मरीज़ आहे उनखे सखर रेफर कयो वञे थो। उन्हनि DC सखर ऐं DHO सखर खां मुतालबो कयो त पन्नो आकिल जी सिविल अस्पताल खे बहितर बणायो वञे, या हर ईंदड़ मरीज़ खे का मुश्किलात पेश न अचे। ॿिए पासे MS इहा दावा कई आहे त पन्नो आकिल अस्पताल में हर सहूलियत मौजूदु आहे ऐं हुन दवाउनि जी खोट जी दावा खे रद्द कयो आहे। कैमरा टीम सां गॾु मनशाद अहमद, सिंध वाइस, पन्नो आकिल।